लाड़काने शहर के अस्पतालन में सहूलतुन की खोट जूं शिकायतूं अचण बाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध लाड़कानों के मरकजी ऑर्गेनाइजेशन हाजन कोरेजो मुजाहिद मीरानी सिकंदर मुगेरी हादी बख्श बंगर मेहरबान अबड़ो रमीज़ शेख आबिद हुसैन जोयो बिलावल अब्बासी ऐं ॿियनि साफ़िन अस्पतालन में दवाउन की खोट ऐं डॉक्टर ड्यूटी तां गायब हुजण करे नई आयल MS लाड़कानो डॉक्टर मुबशिर कोलाची सां संदस ऑफिस में मुलाक़ात कई। इन मौके ते MS लाड़कानो डॉक्टर मुबशिर कोलाची यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी हर वक्त इहा कोशिश हूंदी आहे त मरीज़न खे हर मुमकिन सहूलियत ॾिनी वञे। MS लाड़कानो सवालनि जा जवाब ॾींदे चयो त अस्पतालनि अंदरि सफ़ाई सुथराई दवाउनि जी खोट ऐं पीअण जे पाणी समेत मुख़्तलिफ़ शिकायतूं मिलियूं आहिनि। मां उन खे हल करण लाइ उपाउ वरिता आहिनि। इंशाअल्लाह चंद ॾींहनि में अवां जी ॾसियल तजवीज़ुनि ते अमल करे बहितर खां बहितर बणायो वेंदो। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।